बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मां आहियां जो मेज़बान मुनव्वर नाज़रीन। ईद उल फितर आहे ऐं ख़ुशीअ जो ॾियारो आहे, ईद जो ॾियारो आहे। हर माण्हू ख़ुशियूं पियो मल्हाए ऐं ईद नमाज़ पढ़ण खां पोइ हर माण्हू भाकुर पाए ईद मिले थो ऐं इहे ख़ुशियुनि जा ॾींहं जेके आहिनि सदाईं क़ाइमु ऐं दाइमु रहनि। ऐं अॼु असांजे स्टूडियो में इन ईद जे भरारे ॾींहं ते सिंध जो नाले वारो रागी जिगर जलाल असां सां गॾु मौजूदु आहे। जिगर जलाल तमामु हिकिड़ो हुनजी पंहिंजी सुञाणप आहे त यकतारी चपड़ी ते काफ़ी हुनजा गीत जेके आहिनि उहे मशहूरु थिया आहिनि। हू मरहूम जलाल चांडे जो शागिर्द बि आहे ऐं लाड़काणे सां हुनजो तालुक़ु आहे ऐं हुनजा काफ़ी जेके गीत आहिनि झर झंग जेको आहे अॼु बि गूंजी रहिया आहिनि। जिगर जलाल खे असां पंहिंजे स्टूडियो में भलीकार चऊं था। जिगर जलाल सभ खां पहिरियां त तव्हांखे ईद जूं लख साईं तव्हांखे बि ईद जो लख लख मुबारकूं हुजनि। जेके असांखे दोस्त ॾिसनि था उन्हनि खे बि असांजे पारां लख लख ईद जो वाधायूं, छो त हे अलाह ख़ुशियूं सभु कंहिंखे बख़्शे ॾे। असां फ़ुकरा माण्हू पोइ ॾींहुं राति दुआऊं कंदा आहियूं त मौला हर जहान खे ख़ुशियूं बख़्शे ॾे, उन्हनि जे सदके असांखे बि ख़ुशियूं बख़्शे ॾे। जिगर जलाल ईद जो ॾींहुं आहे ऐं यकीननि तव्हां बि नमाज़ पढ़ी हूंदी घर वारनि सां दोस्तनि सां, असां सां बि गॾु मौजूदु आहियो स्टूडियो में। हिन ख़ुशी जे ॾींहंनि खे कीअं पिया ॾिसो? ज़रूरु घर में रध पचाव बि थियो हूंदो, ईद बि मोकिली हूंदी मिट माइट खे। इहो सिलसिलो माना साल में जॾहिं हिकिड़ो भेरो अचे थो त ईअं केतिरी ख़ुशी थिए थी? साईं इहा तमामु वॾी ख़ुशी आहे, छो त हिकिड़ा माण्हू ॾिसंदो आहे त मिट आहे दोस्त आहे कावड़ियल हूंदो आहे न, पोइ हे भलारो ॾींहुं ईद जो अहिड़ो आहे जो उन ॾींहं ते जेको कावड़ियल आहे उनखे बि वञी परचाइबो आहे। जेको पंहिंजो रिश्तेदार थोरो नाराज़ आहे उन ॾे बि अदा ईद जो मोकिली बि तुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी। ऐं तव्हांखे ख़बर आहे त पाक मोहम्मद मुस्तफ़ा जो बि कौल आहे त हदीए ॾियण सां महबतूं वधंदियूं आहिनि। ऐं दोस्त दोस्तनि ॾे वञे का न का गिफ्ट खयूं वञे, जीअं अज़ीज़नि जे घर वञे थो त बि गिफ्ट का न खयूं वञे, उन में महबतूं वधंदियूं आहिनि। इहे असांखे पंतनि पाक जा फ़रमान आहिनि ऐं असां इन ॻाल्हियुनि ते हलंदासीं न त ॾुखियो ॾींहुं ॾिसंदासीं ई न। बाक़ी ज़िंदगी आहे उन जा हिकिड़ा लम्हा थींदा आहिनि, कॾहिं जीअं भरी कॾहिं भाकुर। ॾिसो त दरियाउ कॾहिं फुल थो वहे कॾहिं पाणी ई न आहे, त इंसान बि ईअं ई आहे त कॾहिं ख़ुशियूं आहिनि कॾहिं गम कॾहिं परेशानी। जेकर जनाब दरियानि जी ॻाल्हि कई ऐं असां ख़ासि तौर ते सिंधी माण्हू जेके आहियूं, दरिया असांजो उन में साह आहे ऐं असांजो जियापो आहे। बिल्कुलु, छो जो असांजो फसल पोखूं पीअण जे लाइ, अन्न करण जे लाइ, मतिलबु हर शइ जे लाइ पाणी ज़रूरी आहे इंसानी जीवन जे लाइ। जेकॾहिं इहा ॻाल्हि अॼु न कजे त इहा नाइंसाफ़ी थींदी। हीउ जेको सिलसिलो थिए पियो सिंधू दरिया ते केनाल कढण वारो, इन जे लाइ इज़त आर्टिस्ट कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव? छा चवंदो त इहो न थियणु खपे, सिंध सां हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे, दरिया असांजो जियापो आहे, छा चवंदो? साईं उन जे बारे में त असांजा तव्हां नओं हिकिड़ो मुंहिंजो गीत हुयो अव्हांजो ई ठहियलु हुयो, जेको चयोसीं त सिंधू असांजो शान आहे, सिंधू असांजो मान आहे। हाणे ॾिसो न त इहा असांजी हिकिड़ी पंहिंजी मिल्कियत आहे, ज़ाती मिल्कियत आहे। इहा असांखे पंतनि पाक जे दर तों विरसे में मिलियल आहे सिंधू दरिया। ऐं असां इन ते त जीअं जान पंहिंजी ॾेई सघूं था, हर क़ुर्बानी ॾेई सघूं था पंहिंजे सिंधू दरिया खे, त असां इहो त नथा खसराए सघूं न। इन ते केनाल कढण ते असां कंहिंखे राज़ी थींदासीं त असांजी हिकिड़ी मिल्कियत में ॿियो को धाड़ो हणे, ॿियो धाड़ा त न हुअणु ॾींदासीं। फ़ैसिलो कयो बि वियो आहे त वापसि वठणु खपे इहो। बिल्कुलु बिल्कुलु। भला हिन ख़ुशीअ जे मौक़े ते फ़ाइदो वठंदासीं। कहिड़ो गीत तव्हां असांखे ॿुधाईंदो? हाणे हे गीत नओं हिकिड़ो मुंहिंजो कल्ह टियों रिलीज़ थियो आहे, जंहिंमें असां रीमिक्स कयो आहे। हिकिड़ो इंडिया जो कलाम आहे, उन में असांजो वरी शाइर आहे नेक मुगेरी, जंहिं हुन कलाम लिखियो आहे। हाणे तव्हांखे थोरो उर्दू ॿुधाए पोइ सिंधी ॿुधायूं था। आज की रात मज़ा हो सोन का आँखों से लीजिए, आज की रात मज़ा हो सोन का आँखों से लीजिए, वक्त बर्बाद बिल बात की न बातों में कीजिए। हाणे इन में थोरो सिंधी आहे जेको लिखियो अथसि, छो त हुन में कलाम में जान ईअं विझराई आहे त हिकिड़ी तुक असां सिंधी जी चई आहे, हिकिड़ी उर्दू जी चई आहे। सादगीअ में बि हुस्न थो तुंहिंजो कतलाम करे,
पया सतारा था झूमन पया सतारा था झूमन चंद्र सलाम करे सादगीअ में भी हुस्न थो तुझो कतलाम करे। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत बोल हुया ऐं यकीनन तव्हांजी आवाज़ में अलाह साईं अहिड़ो कुदरती हिकिड़ी दात रखी आहे। जिगर जलाल, हिकिड़ो त जीअं तव्हांजो असुलु नालो त नबी बख़्श चांडियो आहे, इन करे बि पुछणु चाहियूं था त जेके नाज़रीन ॾिसनि था माण्हू उन्हनि खे ॼाण हुअणु घुरिजे अवां बाबति, त जिगर जलाल नालो तव्हां कीअं रखियो, असुलु नालो तव्हांजो नबी बख़्श चांडियो? बाबा, इहो अबे जलाल जी हिकिड़ी जीअं बादशाही हुजे, माना एॾो हिकिड़ी यूनिवर्सिटी खुली वई जलाल चांडियो जो हर माण्हू जी, माना जेके असां यकतारे चपड़ी ते ॻायूं पिया न, हर माण्हू जी इहा ख़्वाहिश हुई त मां बि जलाल चांडियो थियां। हाणे उहो त हिकिड़ो हो, असां उन वण जूं जेके बि शागिर्द उन जूं शाखूं आहियूं, पोइ हे पारस कंपनी हुई हैदराबाद में, जिथे उस्ताद बाबू कैसेट कंदो हुयो, पोइ उन्हनि जो मां रिकॉर्डिंग जीअं उते कयां पियो त अंदरि वेही उन्हनि जो ॿुधो त थोरो थको उस्ताद जलाल बाबे सां आवाज़ु मिले झिले बि पियो, पोइ इहो उन्हनि मूं ते नालो रखियो जिगर जलाल। जिगर जलाल तव्हांजो बिल्कुलु माना उन जेकी कंपनी आहे उते जॾहिं वियो त तव्हांजो इहो नालो थियो। असुल में हीउ जेको फन आहे, दात आहे कुदरती, इहा त ख़ुदा जे तरफ़ां कंहिं कंहिं माण्हू खे मिले थी। जॾहिं तव्हां हीउ गीत ॻायो था ऐं जर्जंग में मशहूरु थियनि था, केतिरी ख़ुशी थिए थी तव्हांखे, जिते वञो था माण्हू भाकुर पाए मिलनि? अलाह, हाणे ॾिसो न त हिकिड़े ग़रीब माण्हू खे जो इज़त मिली त उहो केतिरो ख़ुशि हूंदो। त हीअ असां फ़नकार माण्हू पंहिंजी ज़िंदगियूं इन राग में वक़ुफ़ु कयूंसीं, ॿियो कमुकार असां न कयोसीं, रुॻो राग सां मुहबत करे इहा लतीफ़ जी तंद तार खणी ऐं मैदान में पिड़ में काए पियासीं। पोइ जेके असांखे दोस्त इज़त ॾींदा आहिनि त असां एतिरो ख़ुशि थींदा आहियूं जीअं कंहिंखे औलाद ॼमंदी आहे। हाणे औलाद जी केतिरी ख़ुशी आहे ॼमण जी, त इज़त वारे खे जॾहिं इज़त मिलंदी आहे न त हू एतिरो ख़ुशि थींदो आहे ऐं असां एतिरा ख़ुशि थींदा आहियूं। जिगर जलाल चांडियो सां केतिरो अर्सो तव्हां गॾु रहियो ऐं हिन में सिख्या जे टाइम में केतिरो पीरियड मतिलबु तव्हां मूंसां गुज़ारियो गॾु? उस्ताद बाबे सां ईअं सम्झो त मां 30 साल खनि 35 जहिड़ा उस्ताद बाबे सां ई गुज़ारियो ऐं मरंदे घड़ी ताईं उस्ताद बाबे जलाल सां हुयासीं। आख़िर में ख़ुशी जो ॾींहुं आई त ॾींहुं को थल मसलो थी वियो? उस्ताद बाबे जो ॿुधायूं था, ओ हलकी हलकी चांडोखीअ में धीरे धीरे पेर खणी ईंदो आहीं आधी अधारे मुंहिंजे दिलि जो चोर बणी हलकी हलकी चांडोखीअ में। ओ मोर मुहांडा डेल जियां तूं टिलंदो ईंदो आहीं, ओ मुरकण जो यार मींहुं वसाए खिलंदो ईंदो आहीं। कहिड़ी ॻाल्हि कयां मां प्यारा केॾो मूंखे तूं थो वणी ईंदो आहीं आधी अधारे मुंहिंजे दिलि जो चोर बणी हलकी हलकी चांडोखीअ में। मुनवर साईं, हे वरी मां तव्हांखे हिकिड़ो हूअं त टाइम एतिरो हो पर दिलि जी हिकिड़ी मुंहिंजी हिकिड़ी फरमाइश जो मिसरो आहे उहो ॿुधायां थो। ओ लब तुंहिंजा बंद मुखड़ीअ वांगुरु गुल जा टिणंदा आहिनि। जीअं आम हिकिड़ो पहाको हूंदो आहे, तदाका जो खिलण बि ख्वारीक जो रोवण बि राहत आहे। हा, त हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजे गुफ़्तगू में वॾो लुत्फ़ु ईंदो आहे। त हाणे उते राशिद मोराई साईं जो कलाम आहे त मिसरे में चए पियो, ओ लब तुंहिंजा बंद मुखड़ीअ वांगुरु गुल जा टिणंदा आहिनि। ओ लफ़्ज़नि जी सुरहाण ते कहिड़ी पोपट मिलंदा आहिनि। ओ लफ़्ज़नि जी सुरहाण ते कहिड़ी पोपट मिलंदा आहिनि। कहिड़ी ॻाल्हि कयां वो प्यारा केॾो मूंखे तूं थो वणी ईंदो आहीं आधी अधारे मुंहिंजे दिलि जो चोर बणी हलकी हलकी चांडोखीअ में। तमामु महिरबानी तव्हांजी जिगर जलाल, तव्हांखे इजाज़त बि वठंदासीं
जी नाज़रीन, सिंध जे नाले वारे रागी जिगर जलाल जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हिन ईद जी ख़ुशीअ जे मौक़े ते उनखां ॿ चारि गीत बि ॿुधासीं ऐं कुझु ॻाल्हियूं बि कयूंसीं। वरी ॾींदा इजाज़त कंहिं ॿिए महिमान सां हाल वेठा थियूं, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। साथ सलामत।